ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। ॿ दोस्त ड्रिंक पिया कनि। हिकु दोस्त चए थो यार हाणे सुभाणे खां मां न ईंदुमि ड्रिंक करणु, बसि हाणे मां बंदि थो कयां, मुंहिंजे घर में जाम झगड़ो थो थिए, त हिन ड्रिंक जे करे मां हाणे सुभाणे खां मां बंदि थो कयां करे। ड्रिंक में कुझु बि कोन्हे, काई ताक़त कोन्हे, कुझु कोन्हे, ईअं कोन्हे। ॿियो दोस्त चए थो चरे भाई, हा दारू में ताक़त कोन्हे? चए बिल्कुलु कोन्हे करे। त चई कंहिं में ताक़त आहे? खीर में ताक़त आहे? चई हा खीर में जाम ताक़त आहे, असां नंढपिण खां खीर पीअंदा आया आहियूं करे, हाणे मां बसि खीर सभु बंदि थो करे छॾियां। चई हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए, मां जेको पुछां न सिधो सुवाल जो जवाबु ॾे। चई ठीकु आहे ॿुधाए। चई अगरि तूं सुभाणे 5 लीटर खीर पी ईंदे, चई हा पोइ साम्हूं जेका भित ॾिसणु अचे थी, छा ॾिसणु अचे थी, उनखे हिलाए सघंदे? चरियो आई, उनखे मां कीअं हिलाईंदुसि? उहो सॼी मज़बूत भित लॻी पई आहे। त चई तूं त चई थो न मज़बूत आहे, त खीर में तोखे ताक़त ईंदी, उनखे हिलाईंदे। चई मां इहे तूं चरियापे जूं ॻाल्हियूं न कर। चई ॾिस मां तोखे ॿी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। सुभाणे अगरि तूं वोडका जो क्वार्टर पी सॼो, हिते वेही करे तोखे भित हिलंदी ॾिसणु ईंदे। ओम साईं राम।